Studios. You are watching 12 PM Bulletin. सिंध हुकूमत वज़ीर आज़म इमरान ख़ान जे कणक रिलीज़ न करण वारे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सिंध हुकूमत साल 2020 में कणक रिलीज़ कई हुई। इमरान ख़ान इल्ज़ाम लॻाइण खां अॻु रिकॉर्ड ॾिसी वठे। सिंध हुकूमत सेप्टेंबर, अक्टूबर या नवंबर में ही कणक रिलीज़ कंदी आहे। वज़ीर आज़म साहब छा हाणे मुल्क फितरे मां हासिल थियल चांवरनि, कणक ऐं खंड जे थेलनि सां हलंदो? सूबाई वज़ीर चयो त सिंध जे हारियुनि खे कणक जी क़ीमत फ़ी मण 2000 रुपयनि खां वधीक ॾिनी पई वञे। ॿियनि सूबनि में इमदादी क़ीमत 1800 रुपया फ़ी मण मुक़ररु करे माफ़िया खे फ़ाइदो पहुचायो पियो। लाहौर जी अदालत बग़ावत केस में नून लीग MN जावेद लतीफ़ खे 14 ॾींहंनि जे जुडिशल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। जावेद लतीफ़ अदालत खां सवाल कयो त ॿुधायो वञे त संदसि ॾोह कहिड़ो आहे। पंहिंजे घर खे ठीकु करण जी ॻाल्हि करण ते खेसि गद्दार करार ॾिनो वियो। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त कुझु अंसर पाक सऊदी लाॻापनि खे ख़राब करण जी साज़िश करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान वली अहद जी दावत ते सऊदी अरब जो दौरो कयो। ईद खां पोइ सऊदी अरब जो आला सतही वफ़्द पाकिस्तान ईंदो। सऊदी अरब पंहिंजे मुल्क में लखे पाकिस्ताननि लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा करे रहियो आहे। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त ॾखण पंजाब में सेक्रेटेरिएट जो क़याम वॾी अॻभराई आहे। सिंध में लॉकडाउन ऐं कोरोना SOPs जी भञकड़ी जारी। हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काणो, खैरपुर, सखर, घोटकी में शहरनि SOPs नज़रअंदाज करे छॾियूं। पीरगोट में माल पिड़ी लॻाई वई। मालबंदर ऐं ख़रीदारनि जी पीउ इंतिज़ामिया तहरुक न वरितो। सजावल में कर्ज़ जा पैसा न ॾियण तां बासर जो पोरियत ते वहशियाणो तशद्दुद ऐं तज़लील। बासर गली का नात पोरियत लियाकत नारे जो खे घरां खंबे शहर जे विच चौक ते बिजली जे पोल सां ॿधी छॾियो। शहरनि जे एहतजाज बाद पुलिस पहुची पोरियत खे छॾाए बासर खे गिरफ़्तार कयो। पुलिस मथां 10,000 रुपयनि एवज़ बासर खे ॿीहर आज़ाद करण जो बि इल्ज़ाम। बाडरे भरसां नारी मासूम धी समेत मुबैना तौर अगवा। ॻोठ अंबपुर वासी गुलहसन जथियाल ज़ाल सायरा जथियाल जे अगवा जो केस दाख़िल कराए छॾियो। FIR में डोकरी वासी ईदन जतोई, गुलशेर जतोई ऐं नदीम जतोई नामज़द। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। ऐं इसराइली फ़ौज जी फ़लस्तीन जी ग़ज़ा पट्टी ते ॿीहर बमबारी। केतिराई फ़लस्तीनी शहीद। ग़ज़ा में फ़लस्तीनी मुज़ाहिरीन इसराइली पुलिस हेडक्वार्टर तां अहलकारनि खे भॼाए छॾियो। इसराइली फ़ौज ऐं फ़लस्तीनी मुज़ाहिरीन में चकरनि सबबि वधीक जानी नुक़सान जो बि ख़दशो।